अस्सलाम वालेकुम। मां आहियां महताब कंवल। अवां सभिनी जी ॼातल सुञातल। जीअं तव्हांखे ख़बर आहे 8 मार्च अचण वारो आहे त वुमेन डे जे हवाले सां हिकिड़ो नंढिड़ो सो तव्हांखे पैगाम ॾींदमि। पैगाम इहो आहे त असां हर साल जीअं हिन साल बि वुमेन डे मल्हाए रहिया आहियूं 8 मार्च ते। तव्हां ॾिसंदा वञो मुख़्तलिफ़ रैलियूं निकिरंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ इवेंट्स थींदा आहिनि, मुख़्तलिफ़ सेमिनार्स थींदा आहिनि। पर मूंखे अलाए छो इहो लॻंदो आहे त इहे सेमिनार, इहे रैलियूं सिर्फ़ु जस्ट सेल्फियूं कढाइण लाइ, पंहिंजी तस्वीरूं अपलोड करण लाइ, पंहिंजे पाण खे फेमस करण लाइ हूंदो आहे। उहे जेके माण्हू कराईंदा आहिनि स्पेशली। बाक़ी इन में असां औरतुनि जो त एतिरो बसि हिकु ॾींहं जो जेको इहो सेमिनार थींदो आहे, इन में असां औरतुनि खे यादि कंदा आहियूं, उन्हनि जे हक़नि जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं। उन खां पोइ सॼो साल गुम थी वेंदा आहियूं ऐं उन खां पोइ वरी 8 मार्च वरी जागी पवंदा आहियूं ऐं वरी सेलिब्रेट कंदा आहियूं, वरी रैलियूं कंदा आहियूं। सो मां चवां थी त इहो हिकु ॾींहुं जो मख़सूस डे न हुजे 8 मार्च, हीअ हर ॾींहुं असां लाइ 8 मार्च जीअं हुजे। जीअं तव्हां रिसेंटली ॾिठो आहे त केतिरा ई वाक़िया थियनि था औरतुनि सां। असांजी पूरी सिंध जा पूरो पाकिस्तान इहे औरतुनि जे ज़ुल्मनि सां भरे पियो आहे। किथे सोहरनि जे तरफ़ां औरतुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे, किथे स्टूडेंट्स सां ज़ुल्म थी रहियो आहे हरासमेंट जे थ्रू, किथे नियाणियुनि खे न पढ़ाए उन्हनि सां ज़ुल्म करे रहियो आहे, किथे जबरी ॾाढाई जबरी शादी कराई थी वञे। त उन लाइ असां सभिनी खे औरतुनि लाइ हक़ु आवाज़ु उथारणु खपे स्पेशली, मां इहो चवंदमि। ऐं 8 मार्च में ऐं कॾहिं कॾहिं चवंदी आहियां, कॾहिं कॾहिं असां पाण सोचंदा आहियूं त असांजी छोकिरियूं पढ़नि छो नथियूं स्कूल में, असांजा वालदेन छो नथा उन्हनि खे इजाज़त ॾियनि, उन्हनि जा पेरेंट्स उन्हनि खे छो नथा इजाज़त ॾियनि पढ़ाई लाइ, जॉब लाइ। पर जॾहिं असां इहे शयूं ॾिसूं था त अगरि हिकिड़ी नियाणी खे कुझु बि थिए थो ऐं उन्हनि खे इंसाफ़ु नथो मिले त ऑटोमेटिक उनजा वालदेन निराश थी था वञनि ऐं तमामु घणो परेशान थी था वञनि। त बाबा जन हिन औरत खे, हिन नियाणी खे इंसाफ़ु नथो मिले त असांजी नियाणी खे अगरि सुभाणे फॉर एक्ज़ाम्पल कुझु थिए थो त उनखे बि इंसाफ़ु न मिलंदो। त इन अहिड़ी तरह सां असां औरतुनि खे या उन जा वालदेन आहिनि, उन नियाणियुनि खे बंदि करे घर में विया था चवनि तव्हां न निकिरो, मुआशिरो ख़राबु आहे। जेसि ताईं हिते इंसाफ़ु न मिलंदो, जेसि ताईं औरत खे उनजा हक़ूक़ न मिलंदा, तेसि ताईं कुझु बि नथो थी सघे। दुनिया जी हर क़ौम तरक़ी करे वई आहे, औरत हर मर्द सां कुल्हे में कुल्हो मिलाए हले थी, पर अनफॉर्चुनेटली पाकिस्तान में अञा उहो ई साॻियो निज़ाम हली रहियो आहे। पर किथे किथे औरत खे उहे हक़ूक़ मिलनि था, किथे किथे उनजा हक़ूक़ दॿाया वञनि था। सो मुंहिंजे तरफ़ां पहिरीं ॻाल्हि त सभिनी खे हैप्पी 8 मार्च, 8 मार्च औरतुनि खे सभिनी खे वाधायूं। ऐं स्पेशली मां चवंदमि त हीअ जेको आहे न, हीअ शयूं सिर्फ़ु तव्हां सेल्फी ताईं महदूदु न कयो, सिर्फ़ु सेमिनारनि ताईं बंदि कमरनि ताईं महदूदु न कयो, हिन खे खणी अचो ॿाहिरि। जिते जिते औरतुनि सां ज़ुल्म थो थिए उन्हनि लाइ इंसाफ़ु कयूं, उनखे इंसाफ़ु ॾियारियूं। ऐं मुंहिंजो बि इहो ई अज़म आहे त मां चवां थी अगरि कंहिं हिकिड़े घर जी औरत पढ़ी पोए या जिते असां वञूं था, ॾिसूं था, कयूं था, अगरि उन्हनि औरत पढ़ी पवनि त माना हिकिड़ो